बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों असांजी अलफ़ लैला सीरीज़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में जारी ऐं सारी आहे। 134 क़िस्तूं असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 135 क़िसो असांजो हले पियो दलीला ऐं हुनजी धीउ ज़ैनब। कोशिशि कंदासीं त अॼु हिन क़िसे खे असां पूरो कयूं। ॾाढो दिलचस्प क़िसो हुयो। इन जो जी पुॼाणी बि इंशाअल्लाह तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। जी पसंदि अचे त असांजे वीडियो खे ज़रूरु लाइक कंदा। दोस्तों हलूं था क़िस्त नंबर 135 ते। अॻी क़िस्त में तव्हांखे कल्ह असां ॿुधायोसीं त वाली हिन खे स्लेब ते ॿधो, लकड़ा हणी स्लेब ते ॿधई। उते हिन हिकिड़े बदूअ वीचारे खे फासायो त शहद पारा तोखे खाराईंदा, मूंखे नथा वणनि। बदू हिन खे छोड़े पाण बदू हिन जी जाइ ते ॿधिजी बीह रहियो। हिन पाण बदूअ खे बि उते ॿधो, बदूअ जो घोड़ो ऐं कपिड़ा पाए हीअ वई आहे। बदू ते ॿधो पियो हुजे। बदू ॿधो पियो हुजे। होॾां पहरेदारनि खे निंड वठी वई। हिकिड़े पहरेदार खे सुजागी थी, उन उथारियो। अड़े भाउ उथो उथो, निंड वठी वई अथव। ॾिठनि त ॾींहुं निकिरी आयो आहे, सिजु मथे चढ़ी आयो आहे। अब उथो हेॾे ॾिसो हुनखे पोड़ीअ खे। ॾिसनि त पोड़ी कान्हे, बदू ॿधो पियो आहे। बदू पियो थो दाहूं करे त भणा सॼी राति मूंखे ॿधो अथव, मूंखे त कुझु कोन खारायो अथव। शहद पारा काॾे आहे? अड़े हे त भणा बदू ॿधो पियो आहे, उहा पोड़ी काॾे वई? उनखे कंहिं खोलियो। ऐं पोड़ी खे कंहिं खोलियो? जे पोड़ीअ खे मां खोलियो। पोड़ीअ खे मां खोलियो। तव्हां पोड़ीअ खे पिया शहद पारा खारायो, पोड़ीअ खे कोन पिया वणनि। सो पोड़ीअ जी जाइ ते हिनजे करे मां ॿधो आहे, मूंखे त कोन खाराया अथव, सॼी राति मां ॿधो पियो। अड़े बणाए पोड़ी हिनखे हिन वीचारे सां विचाल करे वई। हिन वीचारे सां विचाल करे वई। हीअ हिते परेशान लॻा पिया हुजनि त हाणे वाली ईंदो, अमीर ईंदो, उनखे छा चऊं। हीअ अञा इन सोच में हुजनि त शहर जो वाली बि अची पियो आहे। ॾिसे त पोड़ी आहे कान, पोड़ीअ जी जाइ ते बदू ॿधो पियो आहे। बदू दाहूं पियो थो करे त सॼी राति मां बुख ते हुयुसि, मूंखे कुझु कोन खारायो अथव। अब हे छा आहे? सिपाहियुनि खां पुछियईं। उन्हनि सॼी ॻाल्हि ॿुधायसि। उन्हनि चयसि हाणे साईं कल्ह तोसां असां गश्त ते आयासीं, सॼी राति जाॻियासीं, असांखे थक बि हुयो, उजाॻो बि हुयो। सो हूअ ॿधल ई, असांखे त वठी वई निंड। अखि खुली आहे, ॾिसूं त पोड़ी आहे कान, पोड़ी जी जाइ ते हे ॿधो पियो। हाणे असां बेवस आहियूं। जेकॾहिं असांखे सज़ा ॾेई अथव तुंहिंजी मर्ज़ी आहे, बाक़ी असां बेवस आहियूं। हाणे माई त वॾी का ठग आहे। ठीकु आहे, हाणे तव्हांजो एॾो न आहे। खोलियो बदूअ खे। बदूअ खे खोलियुनि। बदू चयो आहे शहद पारा त वञी ढंढ में पवनि, पर हाणे मुंहिंजो घोड़ो ऐं मुंहिंजा कपिड़ा हिन शहर जे अमीर खे चई त इहे मां तोखां वठंदुसि, इहे मां तोखां वठंदुसि। अमीर परेशान थी वियो त बराबरि वाह जो हिन माईअ कमु करे छॾियो। बदूअ खां पुछई तो हिनखे खोलियो छो? चईंसि हाणे मूंखे कहिड़ी ख़बर त हीअ ठग आहे। हिते हो ॿिया सभु हिन सां गॾु आया, रंग वारो, गॾह वारो, इहे सभु गॾु आया। उन्हनि बि हिनखे अमीर खे चयो त साईं हाणे ॻाल्हि आई आहे त हाणे असां पंहिंजूं शयूं वठंदासीं तोखां, छो जो पोड़ी असां तोखे क़ाबू करे ॾिनीसीं। हाणे पोड़ी तुंहिंजे ईअं सम्झो त कंट्रोल मां, तुंहिंजे कब्ज़े मां पोड़ी वई आहे भॼी। सो हाणे ईअं सम्झो त असांजी शयुनि जो ज़िम्मेवार तूं। असांखे या तूं भरे ॾे, न त असां ख़लीफ़े वटि तव्हांखे। अब हलो मां बि तव्हां सां गॾु थो ख़लीफ़े ते हलिया। सभु ख़लीफ़े वटि, ख़लीफ़े जे दरबार में अची पिया था। शहर जो अमीर बि, बदू बि, हो पंज दाहूं कंदा अचनि, साईं इंसाफ़ इंसाफ़। ख़लीफ़े अमीर खे ॾिसी ख़लीफ़े पुछियो अमीर खां। उन चई साईं वॾी माई त इहा खिटरा गा का, वॾी माई चालबाज़ आहे। मूंखे मूं मां बि कोन मुड़ी, मूंसां बि ठगी करे वई आहे। हिन पंजनि खे मुंहिंजे हथे ईअं सम्झो 1000 दीनार में खपाए वई आहे। हालांकि हे आज़ादु बि आहिनि, ग़ुलाम बि कोन्हनि। मुंहिंजे घरवारी खां 1000 दीनार वठी वई। हुननि सभिनी बि दाहूं कयूं। ख़लीफ़े चयो तव्हां दाहूं न कयो, तव्हां सभिनी जे सामान जो ज़िम्मेवार मां आहियां। इहो चई ऐं ख़लीफ़े अमीर खे चयो त हाणे हिन पोड़ीअ जी गिरफ़्तारी मां तुंहिंजे हवाले थो कयां। वाली
हीअं हेठि झुकी ख़लीफ़े खे ॿाहूं ॿधी चई त साईं इहो कमु मूंखां न थियो। मां अञा छा कयां, मां हुनखे स्लेब ते ॿधी आयुसि, पर उहो उतां बि भॼी त वई, पर अञा बि हिन ग़रीब खे फासाए हिन जा कपिड़ा घोड़ो कढी वई आहे। सो साईं मूंखां ई आहे माई ज़ोर। ख़लीफ़े चए पोइ भला हाणे कंहिंखे ॿियो को इन जे इलाही मुक़ररु कयूं। अमीर चयो त साईं अहमद जेको आहे उनखे मुक़ररु कयो। हिन कहाणी जी पहिरियों असां तव्हांखे ॿुधायोसीं त उहो पाण पंहिंजी नामी गिरामी हुयो कंहिं दौर जो। पोइ ख़लीफ़े कंहिं मुसलत तहत हुनखे सरदार करे रखियो। चईसीं हाणे इन जे मातहत 40 सिपाही बि आहिनि, हर महीने पिया था मुफ़्त जूं पघारूं खाइनि। सो हाणे तव्हां इन्हनि खे हीअ ज़िम्मेवारी। ख़लीफ़े हिनखे घुराए अहमद खे चई त हे सरदार अहमद, हे ॾुखियो कमु आहे, हे कमु तुंहिंजे हवाले थो कयां, इहा पोड़ी मूंखे कंहिं बि हालत में पेश करे। हुन चई साईं ठीकु आहे, मां इन जो ज़िम्मेवारु आहियां। ख़लीफ़े बद्दूअ खे ऐं हो जेके ॿिया 5 ॼणा हुया, ख़लीफ़े चयो तव्हां ईअं सम्झो त मुंहिंजा शाही महिमान आहियो, जीअं साईं पोड़ी गिरफ़्तार थिए। हाणे हिन अहमद जो ज़िम्मेवारी थी, हिन पंहिंजा 40 साथी हुयसि गॾु, उन 40 साथियुनि खे वठी ऐं हिकिड़ो शाही कमिरो हुजे वॾो, उते अची वेही पाण में सलाह करणु लॻा त हिन पोड़ीअ खे कीअं पकड़ियो। हाणे पोड़ियूं त शहर में खणियूं आहिनि, पोड़ी खे कीअं पकड़ियो। सलाह करे हिननि हाणे सलाह इहा बि हारी त बाबा 10 माण्हुनि जो टोलो था ठाहियूं, 10 माण्हुनि जो टोलो, हर को कहिड़े महले में वञे, को कहिड़े महले में वञे। ईअं हिननि पाण में विरासत करे 10 जो टोलो ठाहे ऐं चइनी पासनि शहर ॾे मोकिलियो। जेॾीमहिल हीअ ख़बर माना हाणे शहर में ख़बर हुली वई, ख़बर हुली वई त ख़लीफ़े हाणे इन पोड़ीअ जी दलीला जी गिरफ़्तारी जेका आहे उहा अहमद जे हवाले कई आहे। पंहिंजे दौर जो उहो बि नामी गिरामी माण्हू रहियो आहे, सो हाणे गिरफ़्तारी उन जे हवाले आहे। हाणे पोड़ीअ ज़रूरु बचे, इहा पोड़ीअ खे बि ख़बर पई, पोड़ीअ जी धीउ खे बि ख़बर पई। धीउ चएसि त मां ॻाल्हि ॿुधई, अॼु ख़लीफ़े तुंहिंजे लाइ हिनखे मुक़ररु कयो अथई, हाणे तोखे मञींदसि तॾहिं जॾहिं इन सां तूं का चाल कर। पोड़ी चयो त आहिनि ॾिंगा माण्हू, मूंखे बि हिननि खां खुटको थो थिए। हिते धीउ चएसि त मां बि तुंहिंजी धीउ आहियां, हाणे अॼु मां थी तोसां कसम खणां त हिन 41 ॼणनि जा जे कपिड़ा लाहे मां तो वटि न अचां त मूंखे पंहिंजी धीउ न मञे। तोखे था ॿधनि, माना धीउ वरी का माणस खां बि ईअं सम्झ त ॿरतियूं वधीक ई। उथी कपिड़ा मटियईं, बुरको पातईं, आई बाज़ार में आई हिकिड़े दुकान ते अची पहुती। उन दुकान खे 2 दर हुया, हिकिड़ो दुकान जो दर हो, ॿियो दर हुयो उन सां गॾु कमिरो हुयो, माना उहो बंदि हुयो। हीअ मथे चढ़ी आई, हिकिड़ो दीनार कढी ऐं हुनखे ॾिनई दुकानदार खे, चई हे ईअं सम्झो त मिठाई अथई, शाम ताईं हीउ कमिरो मूंखे, शाम तोखे पंहिंजो कमिरो मांगे। हुन हिनखे चाबी ॾिनी। हूअ वई सो घरां वञी इहो गिलम गालीचा उहे बि खणी आई, कमरे में अची विछाई, खाइण पीअण जो सामान बि खणी आई, शराब वग़ैरह बि लॻाई। हाणे मुंहं तां निकाब लाहे दरवाज़े ते बीह रही। एतिरे में हिननि जो 10 जो टोलो हुयो, हिकिड़ो टोलो आयो, हितां बाज़ार हुई, हितां अची बाज़ार। हिन ॾिठो, हिन अॻिते वधी, हुननि जो जेको चङो मुड़ुसु हुयो हुनजा हथ पकिड़े ऐं हुनजे हथनि खे चुमी। हुन ॾिठो नौजवान छोकिरी आहे, सुहिणी से बि थी, ही छा खपई? हिन चयो त सरदार अहमद तूं आहे? हिन चयो त न मां उहो न आहियां, मां उनजो साथी आहियां।
ही काॾे था वञूं? पोड़ी आहे हिकिड़ी ठग, ॾाढो माण्हुनि खे परेशान कयो अथई, उनजी खे गिरफ़्तार करण लाइ निकिता आहिनि। पर तूं केरु आहे, हिते छा थी पई करे? हिन चवनि त मुंहिंजो पीउ मोसल शहर में शराब खपाईंदो, इराक में अॼु बि मोसल शहर आहे, उहो गुज़ारे वियो आहे, ॾाढी मिल्कियत मुंहिंजे लाइ छॾे वियो आहे। सो उतां जे अमीरनि ऐं बादशाहनि जे वज़ीरनि जी डप खां मां मूसल छॾे हिते आई आहियां। हिते अची पुछा कयमि त को अहिड़ो माण्हू हुजे जंहिंजी पनाह में मां हिते रहां। सभिनी मूंखे चयो त सवाइ सरदार अहमद जे ॿियो को बि तुंहिंजी मदद न करे सघंदो। इन ते हुन चयसि बसि पोइ ईअं सम्झो त अॼु खां वठी तूं उनजी हिमायत में। चई पोइ इहा ॻाल्हि आहे त अचो मुंहिंजो ॿगिर ऐं पाणी पीओ। को बि हलिया हा, सो अंदरि टपकी आया। सुहिणी सेबती छोकिरी उनजो चयनि अंदरि कमरे में आहे। सभिनी खे अंदरि वठी आई, गिलम गालीचा विछायल हुया, खाधे पीते जो सामान खणी आई। उहो इन्हनि खाधो, मथां शराब खणी आई, पर उन शराब में हिन वरी नशो मिलायो। नशो मिलाए हिननि सभिनी खे प्यारे, जीअं प्यारीं त नशे में अलूट थी विया। हिन छा कयो, जीअं ॾिठई त नशे में अलूट थी विया, सफ़ा हिन उन्हनि जा कपिड़ा लाथा, कपिड़ा लाथा, वरी ॿाहिरि निकिरी बीह रही। ॿाहिरि निकिरी बीह रही त सरदार अहमद पाण उहो बि पंहिंजे साथियुनि सां गॾु घुमंदो घुमंदो उहो बि अची उते पहुतो। छोकिरी अॻिते वधी, उन जा हथ चुमिया, उन बि जो ॾिठो सुहिणी सेबती त उहो बि ईअं सम्झो न ते ॼण लटू थी वियो। सरदार अहमद तूं आहे? हा। तूं केरु आहे? छोकिरी हुनखे बि इहो चयो त मां परदेसण आहियां, मूसल खां आई आहियां, मुंहिंजो पीउ वॾो तिजारत कंदो हो, उनजे मरण खां पोइ ॾाढो माल मता मूंखे थियो, पर उतां अमीर वज़ीर जेके उन्हनि जे ख़ौफ़ खां मां हिते हली आई आहियां। हिते मां शराब खानो चवां थी त खोलियां। सो मां उन जे करे चवां पुछा कंहिंमें त तोखां सवाइ ॿियो को बि माण्हू आहे अहिड़ो न आहे जेको मुंहिंजी मदद करे, सो मां तुंहिंजे ॻोल्हा थो। हुन चयो त ठीकु आहे, मां तुंहिंजी मदद कंदुमि। चईं साईं हाणे जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मुंहिंजा ॿगिर ऐं पाणी आया अंदरि। ॾाढो हिननि खे खाराए प्यारे, ॾाढो खाराए प्यारे, मथां वरी जो हिननि खे शराब प्यारे, शराब प्यारींदा हे वरी यार हे बि पियो थी आहे। छोकिरी हिननि जा बि कपिड़ा लाथा, हिननि जा बि कपिड़ा लाहे, हिननि जा सभिनी जा कपिड़ा लाहे, पोइ बदू वारो साॻो घोड़ो हुजेसि ऐं गॾु ते कपिड़ा खईं, पाण घोड़े ते चढ़ी वेंदे वेंदे हिकिड़े खे उथारींदी, हिकिड़े खे चूंडी हणी उथारी, पाण अॻिते निकिरी वई। पोइ जो यार उथियो, ॾिसे त सॼो उघाड़ो, अखि जो पटी ॾिसे त बसि सभु नशे में, पर नंगा लॻा पिया, सभु नशे में नंगा लॻा पिया। पाण बि लॼी पिए अचियो, उथियो, सभिनी जे मथां वरी हुन पाणी वाणी हारियो, पाणी वाणी हारे नेठि हुन अखियूं खोलियूं, हर को पाण खे ॾिसे उघाड़ो, पाण खे पिया लिकाइनि, ॾाढो लॼी पिया थियनि। हिते सरदार अहमद उन बि ॾिठो, पाण खे ॾाढो लॼी पियो थिए, पर की अड़े हे छा थियो, असां त पोड़ीअ खे पकड़णु निकितासीं, पर हे असां पाण शिकार थी वियासीं, हे असां ख़लीफ़े वटि हेॾी हा मईसीं, हाणे त असांजे माण्हू खिलंदा, पर हाणे ॿाहिरि कीअं निकिरंदा? ॿाहिरि निकिरंदासीं भेण माण्हू खिलंदा, हाणे भला तरसो हिते, राति थी त पोइ निकिरो। नेठि राति थी, आस्ते आस्ते निकिता, इहे उघाड़ा लिकंदा नेठि अची पहुता महल में। अड़े हे तव्हां उघाड़ा छो, तव्हां सां हे हालति, तव्हां त पोड़ीअ खे पकड़णु विया आहियो। यार बसि असां पकड़णु पोड़ी खे विया हुआसीं, पर असांखे हिकिड़ी छोकिरीअ ईअं सम्झो त ठगी करे असांखे अहिड़ो पुछड़ो कयो। हाणे हलो त इहो ख़लीफ़े खे चऊं त बाबा असां खां ॻाल्हि करी, लटा कपिड़ा पाए हे वरी ख़लीफ़े वटि आया। ख़लीफ़े जे वटि अची हिन सरदार अहमद जेको पंहिंजे दौर जो नामी ग्रामी हुयो, उन बादशाह जे अॻियां, ख़लीफ़े जे अॻियां अची चयो त साईं मूंखां ज़ोर आहे इहा पोड़ी, मां नथो हिनखे पकड़े सघां, मूंखां ज़ोर आहे, इहा का तव्हां ज़िम्मेवारी कंहिं ॿिए ते रखो। तव्हांखे ॿुधायोसीं त हिकिड़ो अहमद हुयो, ॿियो हसन हुयो, ॿ हुया। ख़लीफ़े वरी हसन ते ज़िम्मेवारी रखी,
हसन ते ज़िम्मेवारी रख। उन चयईं जेकॾहिं मूं ते ज़िम्मेवारी रखो था त मां हिन खे पकड़ाई। साईं हिन खे मां पकड़ाई। पर हसन सियाणो हुयो। हसन सियाणो हो। हसन बादशाह खे चयो त बादशाह सलाम त ख़लीफ़े खे चई त ख़लीफ़ा अमीरुल मोमिनीन ओड़ी जेका आहे वॾी उस्तादणा, हे सभिनी वस कया आहिनि पर पोड़ी खे केरु पकिड़े न सघियो। हाणे पोड़ी पकिड़बी, पोड़ी पकिड़बी, पर इहो आहे त तव्हां मूंसां वाइदो कयो त तव्हां पोड़ी खे क़तलु न कंदव। तव्हां मूंसां वाइदो कयो त तव्हां पोड़ीअ खे क़तलु न कंदव। ऐं मूंखे जेको लॻे थो त पोड़ीअ जेको बि माण्हुनि सां ठगियूं कयूं आहिनि त इहे पोड़ी को बुख में या लालच में न कयूं, पर ईअं सम्झो त पोड़ी पंहिंजे ऐं धीउ जी हिकिड़ी उस्तादी ॾेखारण जे लाइ इहे कयूं। ऐं जेतिरे क़दुरु असांखे ख़बर आहे त पोड़ीअ जो मुड़ुसु जेको हुयो उहो तव्हांजे कबूतरखाने जो इंचार्ज हुयो। हाणे उहो गुज़ारे वियो आहे। पोड़ीअ खे सिर्फ़ु इहो आहे त उनजे मुड़ुस वारी पघार जेका आहे उहा जारी कयो, उहा जारी कयो, पोड़ीअ खे उनजी जाइ ते रखो। सो साईं मां पोड़ीअ खे पकिड़े ईंदुसि, पर इहो आहे त मूंसां तव्हां वाइदो कयो त तव्हां पोड़ीअ खे क़तलु न कंदव ऐं पोड़ीअ खे पंहिंजे मुड़ुस जी जाइ ते साॻियो तव्हां बहाल कंदव। पोड़ी खे मां वठी ख़लीफ़े चयसि त जेकॾहिं हे जेके माण्हू दाही हिन वटि मूं वटि थी आया आहिनि, जेकॾहिं सभिनी खे पोड़ी या माल मोटाए ॾींदी त मुंहिंजो वाइदो आहे त मां तोसां वाइदो थो कयां त मां अमान ॾींदुसि पोड़ीअ खे। पोड़ीअ खे मां न मारींदुसि। तुंहिंजी सिफ़ारिश जेका तूं हुन जे लाइ करीं थो, मां सिफ़ारिश क़बूलु कर। चई साईं हाणे तव्हां मूंखे का निशानी ॾियो अमान जी, सलामतीअ जी, मां पोड़ी तव्हांखे आणे थो ॾियां। छो जो पोड़ी साईं अकुल सां या ॾाढ सां पोड़ी कान ॿधी, पोड़ी कान ॿधी। हाणे सभिनी पंहिंजा वस हलाया आहिनि। पोड़ी तव्हांखे मां थो आणे ॾियां, पर इहो आहे त मूंखे पंहिंजे जेका अमानत आहे जो सलामती था जो उनजी का निशानी ॾियो। पोड़ी तव्हांखे मां थो आणे। ख़लीफ़े हिन खे पंहिंजो रुमाल ॾिनो। ख़लीफ़े हिन खे पंहिंजो रुमाल ॾिनो। हसन उहो रुमाल खयो, पुछा कंदो कंदो आयो दलीला जे घर वटि। उतां अची हिन सॾु कयो, हिन जी धीअ जवाबु हे अंदरि वियो, हे अंदरि वियो। पोड़ी बि हुजे, हिन जी धीउ बि हुजे। हिन चयो त मां हसन ख़लीफ़े जो ख़ासि माण्हू, मां आयो आहियां तो वटि। पहिरियों त इहो कर त जेको बि माण्हुनि जो सामान तो खयो आहे, ठगियो अथई माण्हुनि जो सामान, उहो सामान ॿाहिरि कढियो, खणी आ सामान ॿाहिरि कढ ऐं मूंसां गॾु तूं हल ख़लीफ़े वटि। मां तूं ड्रिज न, मां तुंहिंजे लाइ ख़लीफ़े खां अमान वठी आयो। तोखे एतवार नथो अचे त ख़लीफ़े जो रुमाल अथई, मां ख़लीफ़े खां तुंहिंजे लाइ अमान वठी आयो आहियां त ख़लीफ़ो तोखे सज़ा न ॾे। मां ख़लीफ़े खे सभु ॿुधायो। हाणे जेकॾहिं इन हूंदे बि तूं रज़ा ख़ुशीअ सां न हलीअं त पोइ मां मजबूर थींदुसि त मां ॾाढो कयां। पोड़ीअ जो ॿुधो, पोड़ी हिन खां रुमाल वरितो, रुमाल पंहिंजी गिचीअ में ॿधो, रुमाल गिचीअ में ॿधी वई अंदरि। जेको बि हिन पंजनि जो सामान हुयो उहो पंजनि वारो सामान खणी आई। गॾ काहे आई, बदूअ जो घोड़ो कढी आई, सभु सामान खणी आई। हिन जे अची हवाले अचे सामान चई त हा। ऐं इहे जेके मुंहिंजा सरदार सिपाही उन्हनि जा कपिड़ा। पोड़ीअ चयसि त मूंखे ख़ुदा जो कसम आहे त इन्हनि जा कपिड़ा मां न लथा, इन्हनि जा कपिड़ा मां न लथा। हसन चयसि त हा तूं सही थी चईं, छो जो इहो कमु तुंहिंजे धीउ जो,
इहो कमु तुंहिंजे धीउ जो। छोकिरी खे चई त कपिड़ा, उहे कपिड़ा अची विया। हाणे सभु सामान मिलियुसि। हाणे पोड़ी खे वठी ख़लीफ़े जे दरबार में आयो। ख़लीफ़े जे दरबार में आयो, अची ख़लीफ़े जे साम्हूं पेश। ख़लीफ़े जो पोड़ी ॾिठी, हेॾो जो पोड़ीअ जूं दाहूं ॿुधियूं हुई। ख़लीफ़े जे त हिनखे जिथे इहो जलाद सरकलम कंदो आहे उते हिनखे बीहारियो। पोड़ी वठी दाहूं कयूं त हसन तूं मूंखे वठी आयो, मां तुंहिंजे पनाह में आहियां। हसन उथी ऐं ख़लीफ़े जा हथ चुमिया, चईं माफ़ु कयो, माफ़ु कयो, तव्हां पाण मूंसां वाइदो कयो आहे, तव्हां अमान ॾेई चुका आहियो। ख़लीफ़े चयो त हा, बसि मूंखे कावड़ अची वई, पर सही आहे, मां हिनखे अमान ॾिनी आहे तुंहिंजे पनाह। पोड़ी खे चई नालो छा अथई? पोड़ी ॿुधायसि त मुंहिंजो नालो दलील आहे। ख़लीफ़े चयसि तूं हेॾी चालबाज़, हेॾियूं ठगियूं, तो नालो ई चालबाज़ पइजी वियो आहे। ही हेॾियूं ठगियूं करे तूं असांखे छो थी परेशान करी, माण्हुनि खे छो थी परेशान करी? पोड़ीअ चए त साईं मां इहे जेकॾहिं ठगियूं पई कयां त मां को बुख खां या लालच खां न पई कयां, माण्हुनि जो माल मूंखे ठॻाइणो न हो। इन खां वधीक त मां तुंहिंजे सरदार न अहमद ऐं हसन जूं चालबाज़ियूं ॿुधियूं जेके हिननि बगदाद में कयूं। मां चयो भला मां बि उन्हनि जहिड़ियूं करे ॾिसां। बाक़ी माण्हुनि जो जे मां माल ठॿायो आहे त मां उहो खाधो न आहे, मां उहो सभिनी खे मोटाए ॾिनो। हिते गॾह वारे दाह कई त साईं मुंहिंजो फ़ैसिलो अञा रहियल आहे। गॾह त मिलियो पर मुंहिंजो फ़ैसिलो अञा रहियल आहे। छो जो हिन रुॻो मूंखां गॾह कोन खसियो, पर हजम खे बि मुंहिंजे पोयां लॻाए हिन मुंहिंजा ॿ ॾंद भंजराया ऐं मुंहिंजे कननि ते ॾंभ जराया। ख़लीफ़े ॿुधो, ख़लीफ़े खिली ॾिनो। ख़लीफ़े हुकुम ॾिनो त गॾह वारे खे 100 दीनार ॾियोसि, बराबरि हिन सां नाजाइज़ी थी आहे। कपिड़नि रंगण वारे खे बि 100 दीनार ॾिनई, वञ बाबा वञ पंहिंजो, छो जो हुनजो दुकान बुकान भञी आई, बाबा हे पंहिंजो वञ दुकानु सेट कर। ॿई ख़लीफ़े खे दुआऊं ॾींदा विया हलिया। बदूअ खे कपिड़ा मिलिया, घोड़ो मिलियो, बदू बि निकितो, हर कंहिंखे पंहिंजो सामान मिलियो। हाणे ख़लीफ़े दलीला खां पुछियो त ॾे ख़बर भला तूं छा थी, तुंहिंजी मर्ज़ी छा आहे, तोखे छा खपे, छाजे करे थी पई इहे करे? चईं त मुंहिंजो मुड़ुसु तुंहिंजे कबूतर खाने जो दारोगो हो। मां चाहियां थी त मूंखे पंहिंजे मुड़ुस जो हक़ु ॾे, मूंखे पंहिंजे मुड़ुस जो हक़ु ॾे ऐं मुंहिंजी धीअ पंहिंजे पीउ जो हक़ु थी घुरे। ख़लीफ़े उन महिल ई फ़रमान लिखियो। उन खां पोइ पोड़ी चयो त मां चाहियां थी त तूं मूंखे पंहिंजे कारवाने सिराए जो दरबान बणाए, जिते महिमान अची रहंदा आहिनि उन जो दरबान बणाए। ख़लीफ़े सौदागरनि जे रहण लाइ हिकिड़ी 3 मंज़िल बिल्डिंग ठहिराई। उन जे लाइ 40 ग़ुलाम ऐं 40 कुता रखियल आहे। 40 कुता पहिरो ॾींदा हुआ राति जो ऐं 40 ग़ुलाम कमकार ॾींदा। सराय में हिकिड़ो बोरती बि रखियलु हो जेको उन्हनि जे लाइ खाधो पीतो कराईंदो, तयारु कंदो हो ऐं कुतनि खे गोश्त खाराईंदो। ख़लीफ़े चयसि त मां तोखे महिमान सिराए जी दरबानी बि ॾिनी। इहो आहे त उतां का बि शइ वई त उनजी ज़िमेवार तूं हूंदी। हिन चयो हा साईं, पर मुंहिंजो अर्ज़ु त मुंहिंजी धीअ साम्हूं जेका इन महिमान सिराए जे साम्हूं जेका हवेली आहे, मुंहिंजी धीअ उन हवेलीअ में रख त मूंखे मिलण में सवलाई थी। ख़लीफ़े हिन जी उहा बि दरख़्वास्त मंज़ूर कई। हिन जे धीउ सॼो सामान घरां घुरायो, उहो उन हवेली में पहुची वियो। उहा हवेली ने महिमान सराय जे दरवाज़े ते ॾी। 40 कबूतर हुया जेका हिनखे नौकिरी मिली मुड़ुस वारी। उहे 40 कबूतर जेके ख़त खणी वेंदा हुआ उहे बि हिन जे हवाले कया। ख़लीफ़े दलीला खे 40 ग़ुलामनि जो सरदार बणायो। उन्हनि खे हुकुम थियो त हीअ अॼु खां वठी तव्हांजी, ईअं